मिस्किन की मदद कयो असां गरीबो तमतुदा जे अगवा जो सब गरीबन के मिस्किनन के चंदा घर में गोठ मां टपड़ खणी लॾे वञो असां सघूं था सभिनी खां सघूं अलाह खां केरु कोन्हे असांजी मदद तव्हां ई कयो सरकार मदद कई असांजी केरु कोन्हे असांजो ग़रीब खां सवाइ अलाह खां सवाइ केरु न आहे असांजो मिस्किननि जो मदद कयो असां मिस्किननि जी मदद कयो बसि अलाह जे तव्हांजे आसिरे हलूं अल्लाह करो ख़ैर रब साईं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल्ला रिंद जी काज़ी अहमद लॻ ॻोठ बादो महर जा रहवासी नेक मोहम्मद सूमरो, शेर मोहम्मद सूमरो, बख्तावर सूमरो समेत तहलका प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची दायो आहे त मज़कूरा ॻोठ में रहंदड़ बा असर माण्हू वज़ीर अली महर, जानी महर, बगो महर, मुश्ताक महर घरनि में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि खे मारकुट करे ॻोठ मां लॾो खणी वञण जूं धमकियूं ॾियनि था। असीं मिस्किन माण्हू आहियूं, हिननि चयो त ॻोठ सरकारी ज़मीन में आहे, असांखे ज़बरदस्ती लॾाए घरनि ते कब्ज़े करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हिननि बस वारनि खां तहफ़ुज़ ॾियण जी घुर कंदे चयो आहे त बा असर माण्हुनि ख़िलाफ़ क़दम खयां वञनि, ॿी सूरत में थाणी अॻियां धरणो हयो वेंदो। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।